बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। सिंध जे लाड़ वारी पट्टी जे अज़ीम शाइर सरवेज सिजावली जे फर्ज़ंद सूरज सिजावली जो हिकिड़ो ख़ूबसूरत शेर आहे त कंहिं पुछो छा हुई बेनज़ीर, मूं चयो मुंहिंजी माउ हुई बेनज़ीर, अज़्मे हुसैन हो ज़ुल्फ़कार जंहिंजी इंतिहा हुई बेनज़ीर। डिसंबर जो महीनो हर साल असां वटि कई यादूं खणी थो अचे जिन मां सिंध जी सूरमी ऐं सिंध जो हिकिड़ो अहम किरदारु जाखोड़ी ऐं खावड़ी जेको आहे किरदारु ऐं यादगार किरदारु जंहिं सॼी ॼमार जमहूरियत जे लाइ पंहिंजे धरतीअ जे फलाह जे लाइ भलाई जे लाइ सियासी जिदोजहद कई, मोहतरमा शहीद राणी बेनज़ीर भुट्टो साहिबा हिन महीने में असां खां शहादत माणे विछड़ी वई। इन मौक़े ते असां उनखे यादि कयूं था। सुठी ॻाल्हि आहे, अञा उनखां बि ॿ क़दम ज़्यादा यादि करणु घुरिजे कि विखूं वधीक खणिजनि हुन जे यादगिरीअ में, हुन जूं यादूं ताज़ा कजनि, हुनखे भेटा ॾिजे, हुन जे मान खे वधाइजे। पर असुलु ज़रूरत इहा आहे त जेको बाग़ हुन पोखियो, जेका हुन कोशिश वरिती अवाम जे भलाईअ लाइ, बहितरी जे लाइ, असां उन में केतिरा सचा लथा आहियूं। अॼु उन जे नाले खे जेको आहे इस्तेमालु करे उन नाले खे असां अॻियां आणे पंहिंजा वोट वठी असां मां केतिरा माण्हू MPAs MNAs थी विया आहिनि, मिनिस्टर वज़ीर मुशीर थी विया आहिनि, पर उन्हनि माण्हुनि बेनज़ीर जे उन मिशन ते केतिरो अमल कयो आहे, पब्लिक ऐं अवाम जी केतिरी परघोर लधी आहे, सार संभाल कई आहे, केतिरी ख़िदमत कई आहे, सिंध जे धरतीअ खे केतिरो जेको आहे सो सरसब्ज़ ऐं शादाब बनाइण में पंहिंजो किरदारु अदा कयो आहे। इहो हर माण्हू सम्झी सघे थो, कंहिंखां बि ॻुझो न आहे त जेको ॾींहुं नओं अचे थो उहो बहितरी जे बजाए बदतरीअ ॾांहुं वञे थो पियो। उहा तालीम जी सहूलियत हुजे या ज़िंदगीअ जूं ॿियूं सहूलियतूं हुजनि, सिंध जो निज़ाम सिस्टम जेको आहे ॾींहुं ब ॾींहुं जेको आहे सो परेशानीअ ॾांहुं वञे थो पियो, अवाम कंगाल थींदो वञे थो पियो, गुरबत छांइजंदी वञे पई, बेरोज़गारी वधंदी पई वञे, तालीमी इदारा ॾींहुं ब ॾींहुं कमज़ोरी ॾांहुं पिया वञनि। असां वटि उहा संजीदगी, उहा कोशिश, उहो ख़ुलूस, उहा सचाई जी ज़रूरत आहे जंहिंसां असां बेनज़ीर जे मिशन खे पूरो करे सघूं ऐं सिंध सबाजीअ धरतीअ जे सभा ॼणनि मारूड़नि माण्हुनि जी सही माना में ख़िदमत करे सघूं। 27 डिसंबर ते बेनज़ीर साहिबा जे शहादत वारे ॾींहं ते सिंध जे उन्हनि सियासतदाननि खे जेके बेनज़ीर सां सचा आहिनि, उन्हनि खे इहो पैगाम ॾियां थो, उन्हनि जे लाइ इहो सनियो आहे त अचो त पाण सभु गॾिजी बेनज़ीर भुट्टो शहीद जीअं सिंध जे अवाम जी सचीअ दिलि सां ख़िदमत कयूं ऐं उन्हनि जा सही माना में जेको आहे सो हुन जे मिशन खे खणी असां सिंध जे जंग झर वस्ती वाहण ॻोठ वसंदी में जेको आहे मारू माण्हुनि जी ख़िदमत कयूं, उन्हनि जे तालीम ऐं ज़िंदगी जे हर सहूलियत लाइ पंहिंजे वस ऐं विथाए जदोजहद ऐं कोशिशि कयूं ऐं सिंध जे तालीमी इदारनि खे सही माना में तालीम ॾींदड़ बनाइण में पंहिंजो किरदारु अदा कयूं। तव्हां सभिनी जी महिरबानी।